उडेरो लाल शहर अंदर सफ़ाई सुथराई न हुअण करे हर जगह ते गंद कचरे जा ढेर ई गटरनि जो पानी खॾनि में छोड़ करण बदिरां रोडनि ते वहण लॻो। उडेरो लाल जे रहवासियुनि खे रोडनि तां गुज़रण में बि तकलीफ़। उन मौक़े ते उडेरो लाल जे रहवासियुनि वसीम शेख, मंठार शेख, नवीद कमरानी ऐं ॿियनि मीडिया जे नुमाइंदनि अॻियां दाहींदे चयो त यूनियन काउंसिल उडेरो लाल विलेज जो सेक्रेटरी अक्सर ड्यूटी तां ग़ाइबु हुअण करे उडेरो लाल शहर ऐं उनजे भरपासे वारे इलाइक़नि में गंद कचरे जा ढेर सफ़ाई जो कमु कागज़ी कार्रवाई ताईं महदूद कयो पियो वञे। रहवासियुनि डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद ऐं पब्लिक खाते ज़िले मटियारी जे ऑफिसरनि ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां पुरज़ोर अपील कई त उडेरो लाल शहर अंदरि सफ़ाई सुथराई जे माहौल खे बहितर कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।